मोहतरम जनाब मैंने गौसल इस्लाम महर साहब मोहतरम जनाब सरदार निसार मंतान खकरानी साहब, मोहतरम जनाब ज़ुल्फ़िकार अली खान जेओ साहब उन सां गॾु आयल टीम जो उन सां गॾु मां मुअज़्ज़ज़ शहरिन जो साफ़ी दोस्तन जो इंतहाई मशहूर आहियां जिन हिन गर्मी जी मौसम में पंहिंजो कीमती टाइम कढी करे असांजी महफ़िल खे मान बख़्शियो आहे। दोस्तों सच्चाई न्यूज़ गुज़िरियल 13 सालनि खां वठी अवां जे साम्हूं कमु करे रही आहे। उनजी जेका प्रोग्रेस आहे, उनजो जेको कमकार आहे, उन खां तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो, अवेयर आहियो त हुन हमेशह मज़लूमनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण खे तरजीह ॾिनी आहे। बिला तफ़रीक़ कंहिं सियासी मतभेद जे या ज़ाती मफ़ादनि जे इहो ई सबबु आहे जो सच्चाई न्यूज़ जे मथां कई सवाल बि उभरंदा आहिनि ऐं सच्चाई न्यूज़ जे ओनर जे मथां बि त आख़िर ही माण्हू आहे कंहिंजो, आख़िर ही माण्हू आहे कहिड़े बंगले जो। पोइ जॾहिं त मां माज़ी जी ॻाल्हि तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त कॾहिं जॾहिं अख़बार में ख़ुशूसी कवरेज कोट दुरानी खे मिलंदी हुई त खोड़ सारा दोस्त चवंदा हुआ त हीउ बाबा दुरानी जो माण्हू आहे। वरी जॾहिं ॿिए सुमारे में माहिर हाउस ते कवरेज मिलंदी ऐं कोट दुरानी जे अगेंस्ट में ख़बर लॻंदी त माण्हू चवंदा त वाह हे माहिरनि जो माण्हू आहे। वरी कॾहिं कबारनि साहिबनि खे हिमायत में ख़बर लॻंदी त वरी चवंदा न आहे हिननि जो माण्हू आहे। पर असांजे मुसलसल महिनत, मुसलसल जिदोजहद, मुसलसल कम जे तरीक़ेकार इहो माण्हुनि जे साम्हूं साबित करे ॾेखारियो त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदड़ माण्हू आहियूं, अवाम जे जो हक़ीक़ी आवाज़ आहियूं, न के कंहिं मख़सूस बंगलनि जे आवाज़ जो जी तर्जुमानी कंदड़ आहियूं। दोस्तों मां अव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां त सच्चाई न्यूज़ कई मुश्किल मरहलनि खां गुज़री हिन वक़्त जो जेको सफ़र आहे उहो तय कयो आहे। कई मसइला ऐं मुद्दा आहिनि जिन जे बियान ते असां दोस्तनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिक्वेस्ट बि कंदा रहिया आहियूं, पर अवां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त अॼुकल्ह सवाल करणु या अॼुकल्ह डिमांड करणु, अॼुकल्ह कंहिं इमदाद जी घुर करणु उहा केॾी त मुश्किल आहे। छो त जेको असांजो मुआशिरो ऐं समाज हिन वक़्त जंहिं स्टेज ते आहे त हिते घुरण वारा घणा आहिनि, ॾियण वारा थोरा आहिनि, ॾियण वारा ॾेई थकिजी पिया आहिनि, उहे परेशान थी विया आहिनि, उहे हर माण्हूअ खे उन नज़र सां ई ॾिसनि था। उनजे करे असां कोशिशि इहा ई कंदा आहियूं त असां पंहिंजी जेका डिमांड आहे या असां पंहिंजो जेको मुतालबो आहे या असांजे पंहिंजे मसइलनि जी फ़हरिस्त आहे उहा बाइज़त तरीक़े सां पेश कयूं ऐं बाइज़त तरीक़े सां ई हल थिए। ऐं उनखां पोइ उहे माण्हू असांखां इहा उमेद बि न रखनि त पोइ असां उन्हनि जो जेका आहे उहा का चमचागिरी कंदासीं या उन्हनि जा के नारा हणंदासीं या उन्हनि खे मान में कसीदा ॻाईंदासीं। असांजी जेका डिमांड या असांजी जेका मदद आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन बियान ते कई वञे त वाक़ई बि हीउ जेको इदारो आहे इहो ज़रूरतमंद आहे ऐं हीउ इदारो जेको आहे वाक़ई जेको ग़रीब अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी करे थो। इनजे करे इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु ज़रूरी आहे। ऐं दोस्तो उन सां गॾोगॾु मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां आख़िरी ॻाल्हि त जेके बि महिमान असां वटि आया आहिनि या दोस्त जेके शुरका आहिनि उहे बि साम्हूं जेके आया आहिनि त हिते ॾिसो केॾी गंदगी आहे, इंतिहा दर्जे जी गंदगी आहे। मूंखे त माना इंतिहाई अफ़सोस थो वठे त गुज़िरियल दफ़े जॾहिं आगा सिराज खान दुरानी आयो हुयो मुंहिंजी ऑफिस में तॾहिं बि माना हेॾा गंदगी जा ढेर पिया हुया ऐं उन वक़्तु जेको टाउन जो चेयरमैन हुयो उहो सरदार ज़ादो नजफ़ खान कमारियो साहिबु हुयो ऐं माण्हुनि जेको आहे हिते रिव्यू कयो आगा साहिब खे त साईं हे ॾिसो माना ज़ुल्म जेको आहे घटि में घटि ॿियो न त बि पर तव्हांजी आमद जो इतला जेकॾहिं उन्हनि खे हुयो त पोइ घटि में घटि त माना ई सफ़ाई एतिरी त कराए न त तव्हां त न ॾिसो घटि में घटि
ऐं उते जेको आहे दाऊं करे वरी उते माना आगा साहिब जो त ठीकु आहे मां नजफ़ ख़ान खे चवां थो उन माण्हूअ जे साम्हूं नजफ़ ख़ान उते बीठो हुया ऐं उते उन्हनि खे चयूं त वाह हे मसइलो आहे तव्हां हिननि जो हल कयो जेसिताईं हाज़िर मां हल कंदुमि अॼु ॾींहं ताईं उहो मसइलो हल न थी सघियो असांजो सरदार ज़ादो नजफ़ ख़ान कमारियो साहिबु उहो हुनजो टाइम पीरियड बि मुकमल थी वियो ऐं दोस्तो माना जेको आहे उहे पीपल्स पार्टी जा सां बिलोंग रखंदड़ माण्हू या प्लस में जेको आहे शहर जा जेके वारिस आहिनि उन्हनि सां मुहबत रखंदड़ माण्हू उहे त ज़रूरु उहे मदई जो चहिरो ॿुधाईंदा हूंदा त मदई में शानदार कमु आहे मदई में सफ़ाई सुथराई फस्ट क्लास आहे पर अव्हांखे असां प्रैक्टिकली ॾेखारियोसीं त मदई जेका आहे हीअ आहे ऐं ॿिया शहर बि के बहितर कोन्हनि मां हींअर लखी जो बि विज़िट करे आयो आहियां लखी जी ख़बर मां इन करे जेको आहे हींअर मां इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि त हिन प्रोग्राम खां पोइ असां लखी मां जेका रिपोर्ट करे आया आहियूं ऐं उहा असां नशर कंदासीं त पोइ ईअं न थिए त वरी को मार साहिबान या उन्हनि जा दोस्त असां खां कावड़जी वञनि त अलाए छा कमाने खे डोनेशन मार साहिब उन्हनि तॾहिं माना इहा ख़बर आई अथनि ईअं न आहे दोस्तो असां हक़ीक़त यकीन कयो माना हमेशह असां हक़ीक़ी शयुनि खे हाईलाइट कयो आहे छो त जेकॾहिं ॾिसो असांजा जेके MP MLAs आहिनि या असांजा जेके सरकार जा माण्हू आहिनि उहे वॾनि वॾनि गाॾियुनि में कारनि शीशनि में बंदि हीअं हलिया था वञनि अचनि बि बंदि ॼणो AC गाॾियुनि में था वञनि उन्हनि जा टायर बि वॾा आहिनि उन्हनि खे न झाको थो नज़र अचे न वरी उन्हनि खे को गंद गाह थो नज़र अचे न आसपास जा मसइला था नज़र अचनि हाणे असां बि उन्हनि जी जेकॾहिं चमचागिरी करे उन्हनि जी माना तारीफ़ूं करे उन्हनि खे चऊं न साईं तव्हांजी कारकर्दगी त वाह वाह जी आहे अहिड़ी आख़िर उन्हनि खे ख़बर कीअं पवंदी आख़िर उन्हनि खे केरु ॿुधाईंदो त न साईं असली हिते जेन्युइन मसइला आहिनि कुझु उन्हनि खे तव्हांजी नज़रे करम नज़रे इनायत ज़रूरी आहे उन खां सवाइ मसइला हल न थींदा सो दोस्तो मां खे इंतिहाई ॾुख आहे माना जेको आहे त मां जॾहिं बि को प्रोग्राम कंदो आहियां त हितां जी जेका टाउन कमेटी आहे या हितां जा जेके सरकार जा माण्हू आहिनि उहे कॾहिं बि इहो एहतमाम जेको आहे घटि में घटि उन ॾींहं जो तव्हां त शहर जी इज़त ते शहर जी इज़त आहे तव्हांजी इज़त आहे ॿाहिरों माण्हू अचनि था उहे छा सोचींदा माना जेको आहे छो त मदई जी ॾिसो साईं तो बहरहाल मां जेको आहे वधीक टाइम नथो वठां मां जेको आहे वधीक टाइम हिन वक़्तु नथो वठां मां जा असांजा अज़ीम महिमान बि आहिनि ज़रूरु उहे बि कुझु ॻाल्हाईंदा वॾी महिरबानी तव्हांजी लख टोड़ा